औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुंहिंजा साईं, अॼु तव्हांखे कावड़ जी बुराई में जेके बुज़ुर्गनि जा कौल या आसार आहिनि उहे ॿुधायां थो। हज़रत हसन रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त ए इब्ने आदम, तूं गुस्से में एॾा थो ट्रपा ॾीं जो इहो भउ थो थिए त हिन ट्रपे सां सिधो दोज़ख में वञी पवीं। हज़रत ज़ुल्करनैन खां रिवायत आहे त हिन सां हिकु फ़रिश्ते जी मुलाक़ात थी, जंहिंखां सवाल कयईं त मूंखे कोई अहिड़ो अमल ॿुधाए जंहिंसां मुंहिंजो ईमान ऐं यकीन ज़्यादा थिए। फ़रिश्ते चयुसि त गुस्सो न कंदो कर, छाकाणि त शैतान माण्हू ते जेतिरो गुस्से जे वक़्तु थो अख़्तियार रखे ओतिरो ॿिए कंहिं वक़्तु बि नथो रखे। पोइ गुस्से खे पी वेंदो कर ऐं डर ॾियण सां उनखे ठारींदो कर ऐं जेतिरो थी सघे त तकड़ खां बचिजांइ, छाकाणि त तकड़ में घणो फ़ाइदो कोन थो पवे। उनखां सवाइ पंहिंजनि ऐं परावनि सभिनी सां सहूलियत ऐं नरमी सां हलंदो कर ऐं जाबिर ऐं सरकश कॾहिं बि न थिजां। हज़रत वहाब बिन मंबा रहमतुल्लाह अलैह खां रिवायत आहे त हिकु राहिब पंहिंजी इबादत गाह में रहंदो हो। शैतान हिन खे गुमराह करणु चाहियो, मगर हू पंहिंजी ॻाल्हि ते पको रहियो। शैतान हिकिड़े दफ़े हिन जे हुजरे जी भरिसां आयो ऐं हिन खे रड़ करे चयो त दरवाज़ो खोल। हिन जवाबु न ॾिनो। शैतान वरी चयोसि त दरवाज़ो खोल, न त जेकॾहिं मां हलियो वियुसि त पोइ पछताईंदे। हिन तॾहिं बि को ध्यानु कोन ॾिनुसि। पोइ चयईं त मां मसीह आहियां। राहिब चयोसि त जेकॾहिं मसीह आहीं त मां छा करियां? मसीह अलैहिस्सलाम असांखे इबादत जो हुकुम फ़रमायो आहे ऐं क़यामत में मिलण जो वाइदो फ़रमायो अथसि। जेकॾहिं वाइदे जे ख़िलाफ़ु क़यामत खां अॻे ईंदो त असां किथे था मञूंसि? पोइ शैतान चयोसि त मां शैतान आहियां, तोखे गुमराह थिए कयुमि, मगर इहो न थी सघियो। हाणे तूं का बि ॻाल्हि पुछी त मां तोखे ॿुधायां। हिन चयो त मूंखे तोखां काई ॻाल्हि पुछणु मंज़ूर न आहे। पोइ शैतान उतां मोटियो। एतिरे में राहिब चयोसि त ॿुधी थो या न? हिन चयो त हाओ ॿुधां थो। राहिब चयोसि त मूंखे ॿुधाए त माण्हुनि जे आदतुनि मंझां तोखे सभ खां वधीक कहिड़ी आदत मदद थी करे? हिन जवाबु ॾिनो त तेज़ी ऐं गुस्सो यानी कावड़। आदमी जॾहिं कावड़ में ईंदो आहे तॾहिं असां हिन खे ईअं कुॾाईंदा आहियूं जीअं ॿार खेनूअ खे कुॾाईंदो आहे। ख़सीमा रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त शैतान जो मक़ुलो आहे त आदम जी औलाद मूं ते भला कीअं थी ग़ालिब थी सघे जॾहिं हू रज़ामंदी में वेठो हूंदो आहे त मां हिन जी दिलि में वेठो हूंदो आहियां, ऐं जॾहिं कावड़ कंदो आहे त ट्रप ॾेई या उॾामी वञी हिन जे मथे ते चढ़ी वेहंदो आहियां। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त कावड़ हर हिकु बुराई जी चाबी आहे। अंसारनि जो कौल आहे त तेज़ी बेवकूफ़ी जी पाड़ आहे ऐं उनजो नतीजो आहे गुस्सो, ऐं जेको जहालत सां ख़ुशि रहे उनखे हिलिम यानी बुर्दबारी जी का बि हाजत कान्हे, छाकाणि त बुर्दबारी ज़ीनत ऐं नफ़े जी शइ आहे ऐं जहालत ऐब ऐं ज़रर जी ऐं अहमक जे यानी बेवकूफ़ जे जवाब में ख़ामोश रहण ई हिन जो जवाबु आहे, यानी जवाब जाहिलां बाशद ख़ामोशी। हज़रत मुजाहिद रज़ी अल्लाह ताला अन्हो तो फरमाए त शैतान जो कौल आहे त बनी आदम खां मां न थको आहियां ऐं टिनि ॻाल्हियुनि करे मां कॾहिं बि हिन खां नाउमीद न थींदुसि। हिकु त जॾहिं को नशो पीअंदो त हिन जी नाकेली असांजे हथ में हूंदी, जेॾां फेराईंदासींसि ओॾां फिरंदो रहंदो ऐं हर कमु असांजी मर्ज़ी मुताबिक़ कंदो। ॿियो, जॾहिं हू कावड़ में ईंदो त ॻाल्हि अहिड़ी कंदो
जंहिंजी का बि ख़बर कान हूंदसि ऐं कमु उहो कंदो जंहिं मंझां निदामत ऐं पशेमानी हासिलु थींदसि। टियों त जेकी कुझु कंहिं वटि आहे उन लाइ हिन खे हमेशह बुख़ुल या कंजूसाई जी तरग़ीब ॾींदा था रहूं ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो हिन खे शौक़ु था ॾियारियूं जेके हिन जे वस खां ॿाहिरि आहिनि। हिकिड़े हकीम या सियाणे माण्हू सां कंहिं माण्हू ॻाल्हि कई त फलाणो माण्हू ख़ूब पंहिंजे नफ़्स ते ग़ालिब आहे ऐं उनखे पूरो पूरो क़ाबू में रखियो अथसि। हकीम जवाबु ॾिनुसि त जेकॾहिं वाक़ई ईअं आहे त हिन खे हाणे शावत रुसवा न कंदी, नफ़्सानी ख़्वाहिश हिन खे मात करे न सघंदी ऐं कावड़ हिन खे दॿाए न सघंदो, गुस्सो हिन खे दॿाए न सघंदो। कन जो वरी कौल आहे त ग़ज़ब खां बचणु घुरिजे, छाकाणि त गुस्से लहण खां पोइ ज़रूरु माज़रत याने माफ़ी वठणु ऐं उज़ुर पेश करण जी ज़िलत बर्दाश्त करणी पवंदी। मुंहिंजा साईं ही अव्हांखे सुहिणियूं शयूं ॿुधायूं आहिनि। उमेदु तव्हां हिन मां फ़ाइदो हासिलु कंदा ऐं मूं मिसकीन खे दुआउनि सां यादि कंदा। आउं पिणु अव्हांजे लाइ दुआगो आहियां। अल्लाह ताला तव्हां असांखे हिन बुराई खां, कावड़ वारी, गुस्से वारी, कीने वारी बुराई खां बचाए। मुंहिंजा साईं आख़िर में अर्ज़ु आहे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा त अव्हांजी महिरबानी थींदी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।